अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह तआला अन्हा मुझे अम्मा सोनी फरमाए रहिया, अम्मा आयशा सिद्दीका सोनी फरमाए रहिया तो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात बाबरकात फरमायो, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन उम्मिल मुमिनीन आयशा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम लौ कुन्तु मुत्तखिज़न खलीला लत्तखज़तु अबा बकरिन खलीला। अम्मा आयशा सिद्दीका सुनी फरमाई थी तो मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इमाम बुखारी जी रवायता तो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह भी हिकड़ो खलील बनायो, मां मुस्तफा भी हिकड़ो खलील बनायो। अल्लाह जेके खलील बनायो उनके भी यादो रखो, वरी मुझे मुस्तफा जेके खलील बनायो उनके भी यादो रखो। अल्लाह जे खलील के यादो रखो, अल्लाह जे जात माल मता दिनो, अल्लाह जे नाले ते कुर्बान करे छॾी, दुनिया दौलत ॾिनी मेहमानन जे हवाले करे छॾी। उन जे बावजूद उहा घड़ी आई आ जंहिं वक्त में निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ आड़ाह के तैयार करायो आ, इंतहाई शाट शाट कंदो पियो हला, आड़ाह के तैयार करायो आ। इब्राहिम खलीलुल्लाह जे लाइ आड़ाह के तैयार कराए जिस्म तां कपड़ा अलग करे तैयारी करे रहियो आ, कंहिंजे लाइ तैयारी करे रहियो आ, इब्राहिम खलीलुल्लाह लाइ तैयारी करे रहियो आ। निमरूद ऐलान करे छॾियो आ उन बाहि जे आड़ाह में उछलायो वञे, हेॾा सुहिणो खलील हेॾा सुहिणो खलील अची रहियो आ, एॾी वॾी लंबी बाहि में अची रहियो आ। अञा बाहि ऐं उन उछलाइण वारी शइ जे दरमियान में मौजूद आ जिब्राइल ईंदो आ ऐं अल्लाह जा खलील ऐं अल्लाह जा खलील जेकॾहिं तूं हुकुम करी, जेकॾहिं तूं हुकुम करी त मां हीअं करे छॾियां। सुहिणो इब्राहिम ख़ामोश, मीकाइल ईंदो आ ऐं सुहिणा खलील जेकॾहिं तूं चवीं त मां हीअं करे छॾियां, सुहिणो खलील ख़ामोश आ। वरी इसराफील अलैहिस्सलाम ईंदो आ ऐं सुहिणा खलील अगर तूं चवीं त मां हीअं करे छॾियां, सुहिणो खलील लबड़ा खोलींदो आ, अल्लाह जे मलाइकर खां पुछंदो आ ॾियो ख़बर एतिरो त ॿुधायो रब्बुल आलमीन मोकिलियो आ या पंहिंजे तरफ़ खां आया हो। हिकिड़ो जुमिलो। टे नंबर ते फरमायो जेकॾहिं अल्लाह जे ज़ात तव्हांखे मोकिलियो आ तॾहिं बि ॻाल्हि ॿुधायो, पंहिंजे तरफ़ खां आया हो तॾहिं बि ॻाल्हि ॿुधायो। टिनी फरिश्तनि चयो आया पंहिंजे तरफ़ खां हो पर इजाज़त मालिक खां वठी आया हो, आया पंहिंजे तरफ़ खां इजाज़त मालिक खां वठी आया हो। सुहिणे खलील चयो हटी वञो, दरमियान मां हटी वञो, मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे जेकॾहिं मुंहिंजो यार इन में राज़ी आ त खलील खे कोई एतराज़ नाहे। अज़ीज़ाने मन सुने खलीलुल्लाह पंहिंजे इश्क मोहब्बत जो अंदाज इन अंदाज में दस्यो। होॾा मके जे सरज़मीन ते हली आ हिकिड़ो खलील मुंहिंजे मुस्तफ़ा करीम बनायो आ जंहिंजो नालो अबू बकर आ। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह जो नारो लगायो आ। मुशरिकीन मक्का, कुफ़ारे मक्का पंहिंजा हथियार खणी करे मुंहिंजे करीम आका सलात व सलाम जे मथा हमलो करण जे लाइ अची विया। अबू बकर सिद्दीक़ अॻियां छाती टेड़ी करे बीही रहियो आ, बाज़ू टेड़े बीही रहियो आ। दुश्मनन महबूबन करीम अलैहिस्सलात व सलाम खे छॾे करे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे मथा हमलो कयो आ। हमलो करे एतिरो हमलो कयो ज़ख्मी करे बेहोश करे छॾियो। सिद्दीक़ अकबर बेहोश थी वियो आ, अम्मा अची वई आ, अब्बो अची विया, पंहिंजे घरड़े ॾे खणी आया। अम्मा महटे रही आ, पेरनि खे महटे रही आ, अबो पानी मथों खयो बीठो आ। असांजे बचड़े खे केॾी महिल होश थो अचे, हम हिक माउ जी तमन्ना, हिक पीउ जी तमन्ना, लेकिन जीअं सैयदना सिद्दीक़ अकबर जी अख खुली आ, अम्मा थी चवे बचड़ा हे पानी मौजूद आ, अबो थो चवे बचड़ा हे खीर मौजूद आ, लेकिन सिद्दीक़ अकबर जवाब ॾेई हटी वञो ॿुधायो त मुंहिंजो मुस्तफ़ा काथे आ।
अज़ीज़ा ने मन सिद्दीक़ जो लक़ब इएं कोन मिलियो आ, सिद्दीक़ जो लक़ब इएं कोन मिलियो आ। हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते पहुतो आ। अल्लाह तबारक व तआला जे दरबार में, अल्लाह जे दरबार में कलाम थी रहियो आ। हज़रत मूसा कलीमुल्लाह के हुक्म थी रहियो आ, ऐ मुंहिंजा कलीम, हे इलाइका, हे इलाइका, हे इलाइका, मां खुदा पंहिंजे प्यारनि खे ॾींदुसि। मूसा कलीमुल्लाह मोटी करे कोहे तूर तां पंहिंजे बनी इसराइल क़ौम जे बुधायो आ, मुझे रब फरमायो आ, ही इलाइका, ही इलाइका, मां पंहिंजे प्यारनि खे ॾींदुसि। पंहिंजे क़ौम अर्ज़ कयो, ऐं अल्लाह जा नबी रब जे दरबार में अर्ज़ कर, असां बि त उन जा बानायूं, असांखे ई ॾेई छॾे, इहा हुकूमत असांजे हवाले करे छॾे। सुणो कलीमुल्लाह रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में वरी मोटी अर्ज़ करण लॻो आ, या अल्लाह मुझे उम्मत अर्ज़ करे रही आ, या अल्लाह इहे पंहिंजे प्यारनि जे नाले सां रखियल इलाइका इहे असांखे अता फरमा। जवाब मिलंदो आ, ऐ मुंहिंजा सुहिणा कलीम, तुंहिंजे उम्मत खे मां रब सुञाणा थो। जॾहिं तूं चवीं थो जंग जे लाइ, जॾहिं तूं चवीं थो दुश्मननि सां विढ़ण जे लाइ, त तोखे जवाब ॾियनि था, इज़हब अंत रब्बुक फक़ातिला, ऐ मूसा तूं ॼाण, तुंहिंजो रब ॼाणे, असांजो छा वञे। ऐ मूसा कलीमुल्लाह पंहिंजे ग़ुलामनि खे वञी ॿुधा, ये इलाइका ॾींदुसि ज़रूर, मगर उन्हनि प्यारनि खे ॾींदुसि जंहिंजे पेट सां पत्थर बधल हूंदा, बबडी हम मानी कान खाधी हूंदो, पर महबूब ऐलान कंदो, जान कुर्बान करे यार जे कदमनि में पहुची वेंदा। मौला उहे केर हूंदा, मौला उहे केर हूंदा, वयत्तबिऊन रसूल नबीयल उम्मी, उहे मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा करीम जा दीवाना हूंदा। अज़ीज़ा ने मन गौर कर, अज़ीज़ा ने मन गौर कर, मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना। अल्लाह जे ज़ात बाबरकात ऐलान कयो, मूसा कलीमुल्लाह ॻाल्हि कई, लेकिन उन ॻाल्हि ॾे निहार उहे इलाइका कंहिंखे था मिलनि। उन्हनि इलाइकनि ते बादशाही केरु करे रहियो आहे। अञा जे सादर लफ़्ज़नि में, अञा जे सादर लफ़्ज़नि में तोखे चवां त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिजरत जी रात अबू बकर सिद्दीक़ सां गॾिजी करे जॾहिं उन ग़ार मां 3 रातियूं रही करे निकिता, अञा अॻिते आया, मदीने कोन पहुता, दरमियान में उम्मे मअबद जो घर आहे, अञा उम्मे मअबद जे घर ताईं बि न पहुता त सुणे अबू बकर सिद्दीक़ पोइते निहारियो, पोइते निहारे अर्ज़ तो करे, आका थी सके थो महसूस तो कयां त को दुश्मन पंहिंजो पीछो करे रहियो आहे, या रसूल अल्लाह को दुश्मन अची रहियो आहे। एतिरे में मुझे करीम आका जमाली निगाहुनि सां सदाईं हुज़ूर निहारियो। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ चयो, आका को पीछो करे रहियो आहे, त मुझे महबूब करीम जलाली निगाह सां हीअं पोइते निहारियो त पोयां घोड़े सवार अची रहियो आहे, जंहिंजो नालो सुराका बिन मालिका हबीबन करीमन ॾे अची रहियो आहे, जासूसी करे रहियो आहे। अबू जहल जे तरफ़ां आयो आहे, अबू लहब जे तरफ़ां आयो आहे, उतबे शैबे जे तरफ़ां आयो आहे, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जासूसी करण जे लाइ आयो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जीअं निहारियो आहे, यार जे अखियुनि में यार जेको रंग रखियो आहे उन जो अंदाज़ निहार। मुंहिंजे मुस्तफ़ा निहारण जी देर आहे, अल्लाह जो हुक्म थी वियो, ज़मीन उन घोड़े खे गिहण शुरू कयो। पोयां आयो आहे जासूसी करण मुंहिंजे मुस्तफ़ा जी, छा थकिजी त कोन पवंदा हो न यार, केतिरो टाइम वेही सघो था। अल्लाह अकबर। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उग दीवाना, लगी तुझी तार आजन खे दुनिया में उग दीवाना। असहाबी पहिरियों नंबर, असहाबी पहिरियों नंबर, प्यार में हुआ परवाना, लगी तुझी तार आजन खे।
ओ यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूबला मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे मुझे करीम जी निगाह पैया मुझे करीम जी निगाह पैया जलाल वारी निगाह पैया जिया सुराका ते निगाह पैया घोड़े ते सवारा जमीन गिहण शुरू कयो आ सुराका दिसी रहियो आ मुझो घोड़ो जमीन दोस्ती रहियो आ डिठई त बी काई वाट काने निहारे चवे तो ओ रहमतल लिल आलमीन हथड़ा बदी चवे तो आका अज माफी मिले वरी कोन कंदुस जासूसी करण आयो वा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो कीमती लफ्ज प्याचन खौर कजो जासूसी करण आयो आ हुजूर जलाली निगाह सा निहारियो आ जो तो मुझे मुस्तफा जी हिकड़ी निगाह कमा जमाल वारी हुंदी आ हिकड़ी जलाल वारी हुंदी आ निगाह जलाल वारी थी आ घोड़ो जमीन दोस्ती रहियो आ अर्ज तो करे सुना हे दफो माफी मिले हे दफो माफी मिले वरी इए को न कंदुस वाह मुझा आका आए है सिंधी में चवा उर्दू में चवा सिंधी में चवा इए के रुकंदो बियो कहे सा वफा जिया आगे वफा कई सुने मुस्तफा इए के रुकंदो है बियो कहे सा वफा ये के रुकंदो बियो कहे सा वफा जिया आ है वफा कई मुझे मिठड़े मुस्तफा ये के रुकंदो मुझे आका निहारे फरमाए सुराका सुराका वंज तो के इजाजता तुझे बाहुन में किस राजा कंगण हुंदा गौर तकर दुश्मन अची रहियो आ दुश्मन पोयो जासूसी करे रहियो आ मुझे मुस्तफा निहारियो आ हुन अर्ज कयो आ माफी जी तलब कई आ मुझे मुस्तफा करीम जे निगाह दे निहार मुझे आका जे प्यार दे निहार मुझे मुस्तफा जे इल्मे गैब दे निहार मुझे मुस्तफा करीम जे शान दे निहार उन दुश्मन थी अचण वारे खे चवनता वञ तो खे इजाजता तुझे बाहुन में किसरा जा कुंगर तुझे बाहुन में किसरा जा कंगण हो अंदाजो लगा दुश्मनन मक्के मां कढियो आ मुस्तफा करीम दुश्मन दे निहारे रहियो आ सुपर पावर जी अज सुपर पावर अमेरिका उन वक्त में सुपर पावर फारस होयो सुपर पावर जा कुंगरा सुपर पावर जो किसरा उन किसरा जा जेके कंगण मुझो आका हिकड़े आम माण्हू के चई रहियो आ त तुझे बाहुन में हुंदा मुझो मुस्तफा दिसी रहियो आ ए मां मुस्तफा जो दीवानो भी बनबो छो त जलाली निगाह मुझे मुस्तफा जी जो पैया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जात बाबरकात के इहा भी खबरा जरा गौर तकर इहा भी खबरा आयो आ त दुश्मना मोटदो तरफ इन के कबूल कंदो छो त निगाहे मुस्तफा जो घुरी छडियो आ निगाहे मुस्तफा जो त उन जे मथा असर थी वयो आ अल्लाह जे जात में कबूल थी वयो आ मुझे मुस्तफा के इहा भी खबरा त इहो फारस फतेह थींदो किसरा के फतेह थींदी किसरा जा कंगण भी ईंदा मुझे मुस्तफा के इहा भी खबरा त इहो केर नालो वरतुम गालायो हिंजर नालो याद कोन उस जो गाल सुराका बिन मालिक चो सुराका बिन मालिक मुझे आका के खबरा सुराका बिन मालिक उते सी जेरो रहंदो सुराका बिन मालिक जे जिंदगी जी भी मुस्तफा के खबरा मुझे मुस्तफा के इहा भी खबरा इहो इलाइको जेको मूसा कलीमुल्लाह के रब न दिनो मुझे उमर के रब दई छदींदो मुझे करीमा काले सलात वसलाम के खबरा सिंधी में खुला नबी महेसर जो शेर चवा त मुझो मुस्तफा तो गुजारा
राज जाने मुझो मुस्तफा थो गुझा राज जाने उहो भी पुजाने जो थी तो सुभाने मुझो मुस्तफा थो गुझा राज जाने। हज़रत उमर जे दौर में जॾहिं किसरा फतेह थियो माले गनीमत आयो जरा गौर त कर मुझे मुस्तफा जे दीवाननि ॾे निहार त सही किसरा फतेह थियो किसरा जो माल अची पहुतो जे वक्त में माले गनीमत आॾो आयो हज़रत अमीर उमर जी निगाह कंहिं शइ ते नाहे पाण पुछनि था ॾियो ख़बर कंगण काथे हन सजो माले गनीमत आॾो पिया पाण फरमाइनि था कंगण काथे हन छो त सुणे अमीर उमर खे ख़बर मुझे मुस्तफा जे ज़ुबान खे अल्लाह कुल फयकून बनाए छॾियो अमीर उमर जो अकीदो अमीर उमर जो इहो यकीन एतिरे में हिकिड़ो पोइते पियल सहाबी उन महिल सवारीअ तां लहंदो उन जे हथ में का शइ हूंदी खणी अचे आॾो पेश कंदो खोलियो वेंदो त उहो ई कंगण जॾहिं अमीर उमर जे हथ में कंगण ईंदा आहिनि पाण वॾे आवाज़ सां सॾु कंदा आहिनि वॾे आवाज़ सां सॾु कंदा आहिनि ऐं सुराका बिन मालिक काथे आहे सुराका बिन मालिक उन उमिरि ताईं पोढ़ो थी चुको कमज़ोर थी चुको वॾी ताक़त जिस्म में नाहे हेठ कंधड़ो करे ईंदो होड़िया होड़िया टेकुन ते ईंदो ख़बर नाहे अमीर उमर छा जे लाइ घुरायो जेॾी महिल भर में ईंदो निहारे चवंदो सुराका हेॾे त निहा सुराका पंहिंजूं बाहूं मथे खण हथड़ा मथे कंदो जीअं उनखे कंगण पवंदा आहिनि उहो कुराड़ो उहो ज़ईफ़ इश्क में जवान थी वेंदो आवाज़े बुलंद चवंदो जीअं जीअं आसमान जे हेठां जुड़ जे टाइम ते गोड़ ठका वॾींदी ईअं नारो हणी चवंदो त सदक़त या रसूल अल्लाह मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझो मुस्तफा ओहो जेको ईंदड़ वक्त भी ॼाणंदो ईंदड़ राज भी ॼाणंदो छा उहो पुलिस लाइन नवाब शाह जे अंदर इन दीवाननि जे मथां नज़र न रखे वेठो मुझो महबूब सब जाने तो मुस्तफा के सब खबर रुगी तू थोड़ो पंहिंजे पाण ॾे निहार रुगी थोड़ो अंदर में झातड़ी पा अज़ीज़ा ने मन